माई मुखी घर में आहियूं कोनी केरा है कोने माई वही मलाई छा घुमण किॾे अरे दे ओ मुखी माई ओ दे मुखी आई माई आहियूं घर छॾे काॾे वेंदियूंसीं अय दी मां सोचम त मता तव्हां घुमण वियो हुजो आई बबलू मां मुबारक हुजई खेर सां ॾाढी थी वई है बबलूअ खे पुट जाओ बबलू पी थियो है एतिरो पी बि थियो ॾे हवाले नूणे जो मटर वटर मिड़ी न अधी काथे भाग्य खे ॿियो महीनो हाले टियों शुरू थियण वारो अथसि का ख़ुशीअ जी ख़बर कोन थी ॿुधाए दी पोइ तूं को ॾसो पंधु छो नथी करींसि मुंहिंजी नूंहं बि न ईअं हुई बिल्कुलु तुंहिंजी नूंहं वांगुरु फकी जो खाधई ॿिए महीने सुक ॾसु त ॾे मूंखे त मां बि शहज़ादे जी माईअ खे ॾियां इहो ॾसु त थियां ॾाढी अधी घणो कुझु कोन्हे बसि 4 शयूं अथई मिठाई ॿुरारी ऐं ॿी अथई कंड्र मावा मिठी सुपारी ऐं फूदनो इन्हनि जी फकी ठाहे पीही नेराणे 2 चमचा विझीसि वातनि 2-3 महीने ॿार सुख अयदी बस ये 4 शयूं मां त बस हींअर ई पैसा काॾे रोकड़ कढां ई शहज़ादे ॾेई करे घुरायां थी शहज़ादा ओ पुट शहज़ादा ओ माय गॉड हिक पोणी काफी न हुई वरी ॿी बची वई मां किथे अची फाथी आहियां ऐं तूं जो छा वञे ॾसु कंदीअ त छा थींदई ऐं मां चवां थी माई उठ त निकिर मुंहिंजे घर मां हा निकिर आई सेइंग यू गेट लॉस्ट रन ॾिस अहिड़ी नूंहं वांदी थी मूंखे जहिड़े में वठी वई आहे वञाए थी मां हल हाणे कोन ईंदी मैं करे शहज़ादा ओ शहज़ादा कम हियर हिन माई कढ था ये पोड़ी मूंखे नज़र न अचे न घर में का चङा इहो ज़मानो ई कोन्हे माई ॻाल्हाए कीअं थी मां वञा थी वरी न ईंदसि वरी जेते आहे न मुंहिंजी सींग घुरिजो सींग हा माई मूंखे वरी न ईंदी मैं वञाए थी मां मास्तर सही था 10 पंध कजे त को औलाद थिए न असां त शहज़ादे लाइ 10 पंध कयासीं तॾहिं त थियो न तूं त सफ़ा सुस्तूं बस कर माई अल्लाह जो वास्तो थी हाणे बस कर ॾिस मूंखे औलाद जेको आहे न ॾियणु रब पाक जे हथ में अल्लाह से क़ुरान में फरमाए थो त जंहिंखे मां चाहियां पुट ॾियां जंहिंखे चाहियां धीउ ॾियां ऐं जंहिंखे चाहियां औलाद ॾियां जंहिंखे चाहियां न ॾियां जो मफ़हूम हो क़ुरान जो असां केरु आहियूं जो उन ते बि बहस कयूं त असांजो औलाद नथो थिए 10 पंध कयूं पीरनि ॾे वञूं डॉक्टरनि ॾे वञूं हा कोशिशि करे सघूं था इलाज करायूं सुनत आहे इलाज कराइण पर उन ते रोइणो पिटणो न आहे तव्हां कोशिशि कयो बाक़ी अलाह ते छॾे ॾियो बाक़ी 10 पंध छोकिरीअ न चओ त करे इन मां अलाए केतिरियूं बीमारियूं थियूं वठनि नसीब में हूंदो त ठीकु आहे न त डॉक्टर ॾे हलंदासीं डॉक्टराणी ॾे हलंदासीं जेकी एलोपैथी वारी आहे उन खां दवा वठंदासीं हे कहिड़ा तूं पुराणा 10 पंध थी करे थी पए का बीमार को गुर्दा ख़तम थिए पोइ कहिड़ो इलाज कराईंदो किथां बचाईंदासीं नूं किथां शहज़ादे खे बीमारी मिलंदी कोन शक्ल ॾिठी थी पुट जी पंहिंजे जी जहिड़ी माई तहिड़ी पाड़े वारी ॿई दोस्तियूं तव्हांजी माना चंडो चंडे खे 100 कोह ते ॻोल्हे ॾे इन माईअ बि तोखे अची ॻोल्हे लथो ऐं तूं इन खे ॻोल्हे लथो मां चवां थो इहा वाकई जेकी वई आहे न कावड़ जी वरी न अचे वरी वाकई ॿुधायां थो अयदी मूंखे असुल कम त मूंखां विसरी वियो जंहिं कम लाइ खंड त उधारी ॾिजो अड़े इहा त अची वई वीडियो ॾिसण जी तमामु घणी महिरबानी अगरि तव्हांखे वीडियो पसंदि आयो त शेयर कयो दोस्तनि सां लाइक कयो चैनल खे सब्सक्राइब लाज़िम कयो त जीअं मां मोटिवेट थी वधीक अहिड़ा सुठा वीडियोस तव्हां लाइ पेश करे सघां